वारस काने को वार और कोने को हेरे ॾिसो ही माण्हू ॾिसो हेरे ॾिसो पत्थर हलाइनि को भी सिंधी माण्हू जी हिते वारसी करण वारो काने को ही गवर्नमेंट जा खाली फ्लैट पियल आहिनि अंदरां खां असांखे पत्थर हणनि था अंदरां खां गोलियूं वसाइनि था हेरा ॾिसो हे माण्हू जी बदमाशी ॾिसो को भी हिते असांजी माण्हू मालकी करण लाइ काने को मां माण्हुनि खे अपील थो कयां सिंधी माण्हू हिते पहुचनि हिननि जी बदमाशी जो जवाब ॾियनि असां हिते वेंदासीं हिननि खे न छॾींदासीं हे हितां जा कुझु गुंडा कब्ज़ा खोर जेके हिते असांजे माण्हुनि खे गोलियूं बि हणनि था असांजे मथां पत्थर बि वसाइनि था ही गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे पर हिते कुझु कब्ज़ा खोर जेके हिते आहिनि हिननि माण्हुनि जे मथां गोलियूं बि वसाइनि था पत्थर बि वसाइनि था हे असांजा काफ़िला आहिनि मां हिननि काफ़िलनि खे गाॾियुनि मां हेठि नथो लहणु ॾियां सिर्फ़ु हिन जे करे त हिते गोलियूं बि हलाइनि था असांजे मथां हीअ असांजे मथां पत्थर बि कनि था कराची इंतिज़ामिया DC मलीर ऐं ॿिया जेके बि गवर्नमेंट जा इदारा आहिनि उहे फौरी तौर ते हिते पहुचनि हिन लैंड ग्रैबरनि कब्ज़ा खोरनि खे मुंहुं ॾियनि ही कंहिंजा माण्हू आहिनि ही केरु आहिनि हेरे ॾिसो ही माण्हू ॾिसो हेरे ॾिसो कीअं था असांजे मथां पत्थर हलाइनि हेरे ॾिसो ही ॾिसो हीअ बदमाशी ॾिसो मुहाजिरनि जी इहे ई माण्हू आहिनि इहे ई आहिनि हेरे ॾिसो हीअ हिननि जी बदमाशी ॾिसो ही ॾिसो बदमाशी इहे माण्हू आहिनि जेके बोल मुतासिरनि खे अंदरि नथा छॾनि हीअ बदमाशी आहे हे पत्थर ॾिसो हिन माण्हुनि जी बदमाशी ॾिसो हिननि माण्हुनि बोल मुतासिरनि खे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी आहे हिननि जा घर ठही विया हिननि जा आजाद रही विया हे माण्हू कुता हे 10-15 माण्हू जेके असांजे काफ़िलनि खे मारनि था असांजे काफ़िलनि जे मथां पत्थर वसाइनि था ऐं हिते केर बि हिते मालकी करण लाइ असांजे लाइ कान्हे को असांजे माण्हुनि जे मथां सिधो सो पत्थर कयो थो वञे हे माण्हू आहिनि केर बि हिननि जे लाइ चवण लाइ कोन्हे को कराची जा मालिक शायदि मरी विया आहिनि हितां जा माण्हू शायदि मरी विया आहिनि केर बि हिननि खे लगाम ॾियण लाइ कान्हे को काॾे मरी विया आहियो किथे आहे DC मलीर जॾहिं गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे काथे आहिनि इहे माण्हू हे जेके माण्हू हिते आहिनि इहे काॾे वठी वेंदा हिननि खे तव्हां मूंखे ॿुधायो असां काॾे वेंदासीं